आख़िर इन्हनि खे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पइजी वई जो वॉशरूम में गोॾे हेॾी कड़ी लॻाई अथनि। इन सवाल जो जवाबु हिन व्लॉग में आउं ज़रूरु ॾींदुसि, पर उन खां पहिरीं आउं तव्हांखे विज़िट कराईंदुसि अल्लाह वाला ट्रस्ट एंड वेलफेयर जी ऑफिस। दोस्तों, अल्लाह वाला ट्रस्ट जो किचन, जंहिंमें 10,000 खां वधीक माण्हुनि जी मानी ठहंदी आहे, जंहिंमें सॼो कमु मशीननि ज़रिए कयो वञे थो। ही बर्तन जेके तव्हांखे आउं ॾेखारे रहियो आहियां, जंहिंमें बोर्ड वग़ैरह ठहंदो आहे, इहो सॼो कमु मशीननि जे ज़रिए थिए थो। दोस्तों, ही उहे मशीनूं आहिनि जंहिंमें मानी वग़ैरह ठाही वञे थी। हिननि वटि हिकिड़ो स्टोर पए जंहिंमें ही पंहिंजो सभु सामान रखनि था। ख़ैर, उन खां पोइ असीं निकिरी पवंदा आहियूं लेक व्यू सिटी मॉल जी तरफ़, जेको लाहौर जे मॉडर्न लेक सिटी में वाक़ई आहे, जंहिंजो स्ट्रक्चर तमामु घणो प्यारो हूंदो आहे। भले केॾो बि हिन जो स्ट्रक्चर प्यारो हुजे, पर असांजे बॉलीवुड ते नथो पुॼी सघे। मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो। ओवरऑल लाहौर जी साफ़ सफ़ाई ॾिसी करे मूंखे तशवीश थींदी आहे, छो जो ही माण्हुनि जी सिहत सां खेॾे रहिया हुआ। छो जो एॾी साफ़ सफ़ाई हुअण जे करे तव्हांजो इम्यून सिस्टम वीक थी वेंदो आहे। वाज़िर आहे त इहा रिसर्च कोरंगी जे हिकिड़े कारड़े डॉक्टर जे तरफ़ां कई वई आहे। मैंने ऐसा कब कहा था? अरे नहीं, आपने कहा था उस दिन जब आप नाव में थे, तब आपने कहा था, बोला था ना मालिक। बेचारे भूल गए होंगे, टेंशन बहुत है ना। दोस्तों, सभिनि खां अजीब मूंखे ॻाल्हि इहा लॻी त संडे जे ॾींहुं हुअण जे बावजूदि हिते का बि रश कोन हूंदी आहे। हिन खां वधीक रश असांजे बॉलीवुड मॉल में जुमे जे ॾींहुं थींदी आहे। संगत, असीं हिते ताक़त वारी चांहि जो ऑडर कंदा आहियूं, ऐं माशाल्लाह सां चांहि जो रेट ॿुधंदे ई मूंखे वॉशरूम यादि अची वेंदो आहे। पोइ निकिरी पवंदो आहियां वॉशरूम जी तरफ़। दोस्तों, बाथरूम जो कड़ो त उस्ताद गुलाम हुसैन पठान मल पहलवान जे मोह खां वॾो गाडर जेतिरो कड़ो ॾेई करे आउं बि पंहिंजी गैर ज़रूरी कार्रवाई करे वापसि हलियो वेंदो आहियां। दोस्तों, अॼु जो व्लॉग हिते थिए थो पूरो। इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी के नए मिशन ते। तेसि ताईं सदाईं गॾु लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।